जिक्र हुसैन के तू समझी तो कारोबार। सभिन जे ज़हन में मौला अमीर जी कुर्सी हुजे, ओ कुर्सी अमीर मौला जी हर कब्र लगे थी। हिन वक्त दीन जो थी के दो बिठी के दार माले इमाम खाई के धातु दसाई। मोमन वेचारा पंहिंजी हैसियत सां मजलिस कने को न्याज़ जी देग लाए तू चई त आऊं हज़ारनि खां सवा वठंदुसि कोन। इहो सोच त सही हुन इंतज़ाम कीअं कयो सॼो साल जंहिंमहिल गॾु थो करे उन खां पोइ थो मजलिस करे। माले इमाम खाई के धातु दसाई जिक्र हुसैन के तू समझी तो कारोबार। सही जेके बोलियूं था हणनि सैयदन जे कातिलन हा बोले इनाम वरता। अकबर जे कातिलन हा गाज़ी जे कातिलन हा बोले इनाम वरता। तू भी करी तो बोलियो हिन खून जो वापार। पहुंचते सही रुगो पहुंचते सही। आखिरी मिसरो मुझे हक में दुआ घुरंदा सब मोमन बिठायो। नायाब ही वारिस काबे जो तू ही महदी। नायाब ही वारिस काबे जो तू ही महदी। काबे ते थींदो मौला काबे ते थींदो मौला गाज़ीअ जो अलम सार।